अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 30 मार्च 30 मार्च सैटरडे। सुबुह जा 8 थिया आहिनि। ॾाढो थधो प्यारो सुबुह आहे माशाल्लाह। ॿिलियूं जंप खाईंदियूं आहिनि त हिननि जो बैलेंस ख़राबु थींदो रहंदो आहे। हिन मां बिल्कुलु ई प्लांट सड़ी ख़तमु थी वियो। रूट त अञा लॻल आहे, अलाह करे ॾिसां हिन में फुटी पए छल। ऐं अॼु मां हिकिड़ो इज़ाफ़ो कयो आहे हिते पंहिंजे डेकोरेशन में। हे नेस्ट, इन ते हिकिड़ो पखी बि वेठो आहे फोम जो ठहियलु। हिते कुझु ॿियो लॻल हो जेको मां हटाए करे उॾां हयो आहे। स्केयर क्रो जेको आहे उहो हुते आहिनि, छो त हुन में मां इलाही नंढा नंढा शेल्फ में न हेठां सना सना कोका हणी छॾिया आहिनि, जीअं अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं मां हुन में हैंग करे सघां। हुननि खे बि साफ़ु कयमि, हिननि खे बि साफ़ु कयमि। तव्हां ईंदो? हा दिया अची वई। अॼु सैटरडे आहे, हे घर में आहिनि। दादलो, ओ दादलो, छा था कयो? अच्छा हादिया ड्यूटी ते अची वई आहे। इहा हाणे हितां पन खणंदी। छा था कयो तव्हां? सफ़ाई। ख़्यालु कजो लीव्स न भञिजो, ठीकु आहे? इहो सिधो आहे, सिधो आहे, तव्हां रखंदो सिधो थी वेंदो। नंढो था कयो? अच्छा, पाण नंढड़ी आहे न त पंहिंजे साइज़ जो थी करे। इहो आहे मुंहिंजो प्यारो सुबुह। ऐं मां हे जेको नेस्ट आहे इहो मां दराज़ तां घुरायो हो। अच्छा, वॾी थी वई। हे दराज़ तां घुरायो हो, बसि मूंखे वणियो ॾाढो। ऐं प्लास्टिक जे हिकिड़े बॉल खे कटे, जानी हिकिड़ो मिंट अचां थी, उन में हे मथां सॼो ख़ाबर चिंबड़ाए धागा वागा विड़े। पर हाणे सोचिजे त पाण बि ठाहे थो सघिजे, पर हाणे हर शइ ते एॾी महिनत केरु करे। इन करे कॾहिं कॾहिं कुझु शयूं वठण बि घुरिजनि। इहो मुंहिंजो। हा जी। हा, हनी बि वेहंदा हिन में बर्ड्स वेहंदा। जेको सर्किल खुलियल आहे न, इहो उन्हनि जो नेस्ट जो दरवाज़ो आहे। हा जी। अच्छा, हनी बीज़ वेहंदा आहिनि, ठीकु आहे। हनी बीज़ वेठंदा आहिनि, इहा हिनजी सिंधी आहे। जी जानी। छा? अच्छा, ठीकु आहे। हलो हाणे हीअ हिते कमु कंदी रहंदी, छो त मां बीठी आहियां त हीअ बि बीठी आहे। ऐं राजा ईंदसि त पोइ ॿई ॼणियूं गॾिजी खेॾंदियूं। मां अची वई आहियां कमरे में, ऐं हिन कपिड़े जे पीस मां मूंखे ॿ बटण ठाहिणा आहिनि। ऐं बटण ठाहिण मां सेखारे चुकी आहियां। अगरि तव्हांखे ॾिसणो हुजे त हैंडमेड बटन्स बाय नसरीन वफ़ाई तव्हां लिखी ऐं उन मां सर्च करे सघो था। हिननि बि ॿिन्ही मूंखां रिसते कपिड़नि जूं टुकड़ियूं वरितियूं आहिनि, तीलियूं वरितियूं आहिनि। हाणे अलाए छा थियूं कनि। इन सां निटिंग थोरी थींदी आहे, कपिड़े सां निटिंग थोरी थींदी आहे। हलो ठीकु आहे, तव्हांजी मर्ज़ी। हे ॿ गुॾियूं मुंहिंजूं हिते बिज़ी आहिनि। अल्हम्दुलिल्लाह शॉर्ट वीडियो मां हिननि जी ठाहे छॾी आहे। अॻोपो बटन ठाहिण सां गॾु मां हेयर बैंड कंप्लीट ई करे छॾियमि। शॉर्ट वीडियो अॼु शेयर कंदमि, ऐं हिन जी जेका डिटेल वीडियो सुभाणे इनशाला। ऐं हिननि ॿिन्ही कैरेक्टर्स जा अलॻि अलॻि फेसिस जेके आहिनि खणी मां हुन मां बटन ठाहिया आहिनि, त जीअं ॿई पंहिंजी सुञाणे सघनि। त बकोल राजिया जे त हीअ वॾी भेण हूंदी आहे, एल्सा शायदि, ऐं हीअ नंढी भेण हूंदी आहे। त ही पाण ई मां हिननि जा ईअं ई आहिनि, त जीअं हिननि खे सुञाणप बि थिए हिननि जी। काज बटण ऐं वग़ैरह वग़ैरह इहो अञा कोन्ह थिया, हुक वग़ैरह न लॻा आहिनि। हेयर बैंड्स रेडी आहिनि, जेके मां जल्दी जल्दी अंदरि रखंदमि जीअं हे ॿई न ॾिसनि। त हादिया स्पेशली चवंदी त मूंखे हाणे पारायो, तंहिंजे करे। ऐं अञा हिननि जी ग्लू बि थोरी आली आहे, स्टिचिस बि लॻल आहिनि। डिटेल्ड वीडियो तव्हां ॾिसंदव त तव्हांखे सम्झ में अची वेंदो। 1:15 थियो आहे हिन महिल, ऐं ज़हरा जो वञण खां पोइ यानी 11 बजे खां वठी मां हिन महिल ताईं कंटिन्यू रेस्ट कंदी रही आहियां। हाणे उथी आई आहियां। पहिरियों त थांव अंदरि कंदमि, ऐं सुराण बि अचण वारी हूंदी स्कूल खां। इन खां पोइ मां नमाज़ पढ़ंदमि, क़ुर पढ़ंदमि, ऐं पोइ कम जो सिलसिलो कंटिन्यू हलंदो रहंदो, छो त आराम जो टाइम जेको आहे मां पूरो करे वरितो आहे। शुक्र अलाह जो। थांव सभु ॼा अंदरि करे छॾियमि, काउंटर बिल्कुलु साफ़ु, टॉल सुकणो विझी आयमि। ऐं हीअ आहे यखनी
जेका मां शाम जे खाधे में यूज़ कंदमि त उहा हाणे कढी रखी अथमि त जीअं जेसि ताईं टाइम थिए पचाइण जो त डीफ्रॉस्ट थी वञे। अॼु मां मलाई न कढी आहे खीर मां, त उहा हाणे कढां थी, छो त ॿार घर में हूंदा आहिनि त कंहिं कंहिं महिल उहे मलाई सां ब्रेड खाईंदा आहिनि। सो इहो कमु बि हाणे थी कयां ऐं हिन खां पोइ मां वेंदमि निमाज़ पढ़णु। अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको आहे नओं ख़तमु शुरू कयो आहे ऐं मुंहिंजो कॾहिं बि कॉम्पिटिशन न हूंदो आहे। कोई वक़्तु हुयो तमामु यंग एज में त मां बि इन में हूंदी हुअमि त ॿ टे ख़तम कढजनि, पर हाणे मां सिर्फ़ु आहिस्ते आहिस्ते ऐं हर लफ़्ज़ ते गौर करे ऐं ज़ेरनि ज़बरनि खे सम्झी चङी तरह सां पढ़ंदी आहियां, त उन में मां तकड़ में हाणे शामिलु आहियां। सो अॼु ख़तमु शुरू कयो अथमि। सभिनी खां पहिरीं दिलि चाहियो त सूरह फ़ातिहा जो तर्जुमो पढ़ां। ऐं असां जेतिरा माण्हू जेके मुस्लमान आहियूं, असांजे घरनि में तर्जुमे वारा क़ुर शरीफ़ हूंदा आहिनि, त कंहिं वटि उर्दू में हूंदो, कंहिं वटि सिंधीअ में हूंदो, थी सघे थो इलाही वटि इंग्लिश में बि हुजे, त पाण बि पढ़ी सघो था तव्हां ॾिसी। सो मुंहिंजी दिलि चाहियो त पढ़ूं, छो त असां निमाज़ में सूरह फ़ातिहा असांखे हर रकात में लाज़मी पढ़णी हूंदी आहे ऐं इहा पूरी जो पूरी दुआ आहे। इन करे सूरह फ़ातिहा जे आख़िर में असांखे आमीन चवणो हूंदो आहे। निमाज़ में बि चवंदा आहियूं ऐं ईअं बि जॾहिं क़ुर पढ़ंदा आहियूं या जॾहिं बि सूरह फ़ातिहा पढ़ंदा आहियूं त आमीन चवंदा आहियूं। सो हिन जो तर्जुमो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभु साराह ख़ासि जहाननि जे पालणहार खे जुगाए, यानी सिर्फ़ु अलाह जेको इन्हनि सभिनी जहाननि जो सभिनी दुनियाउनि जो पालणहार आहे, पैदा करण वारो आहे, पालण वारो आहे, उनखे जुगाए माना उन ते ई थी ठहे, उनखे ई थी सूहे। सॼी साराह सॼी तारीफ़ उन पालणहार जे लाइ आहे जो ॿाझारो महिरबानी, जेको ॿाझ करण वारो आहे, महिरबानी आहे, क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे। ऐं क़यामत जे ॾींहं ते यकीन करणु असांजे ईमान जो हिसो आहे, उनखां सवाइ असांजो ईमान मुकमिल न आहे। क़यामत अचणी आहे, हिसाबु किताबु थियणो आहे, उन ॾींहं जो मालिक अलाह ताला आहे। तुंहिंजी ई इबादत करियूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। इहा क नाबुद व इहा क नस्तईन। बेशक अलाह जी सिर्फ़ु इबादत कजे थी ऐं उहो ई मदद करण वारो आहे, सो असां उन खां ई मदद घुरंदा आहियूं। ऐं असांखे सिधी वाट ॾेखार, इहदिन सिरातल मुस्तक़ीम। अल्लाहु अकबर। सिधी वाट, जीअं मां पहिरियों बि चयो, ॿारनि खे मां ईअं सम्झाईंदी हुअमि त सिधी वाट उहा न आहे जेको बिल्कुलु स्मूथ रोड हुजे, जिते को खॾो न हुजे, को घटि वधाई न हुजे, बल्कि सिधी वाट आहे जेका अलाह जे हुकुमनि ते हलणु। वॾा त असां सम्झी सघूं था इन शइ खे चङी तरह, त अलाह जी नाफ़रमानी न कयूं, उन जे हुकुमनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं, इहा आहे सिधी वाट। ऐं उन खां पोइ जा उन्हनि जी वाट आहे जिन ते फज़िल कयो अथई, यानी सिधी वाट उहा आहे जेका उन्हनि माण्हुनि जी, उन्हनि अलाह जे नेक बंदनि जी वाट आहे जंहिं ते अलाह जो रहम ऐं फज़िल थियल आहे, जंहिं ते अलाह जो करम थियल आहे। ठीकु आहे, न उन्हनि जी वाट जिन ते तुंहिंजो ॾमुरु थियल आहे। उन्हनि जी वाट असांखे न ॾेखारिजांइ जिन सां तूं नाराज़ आहे, जिन ते तुंहिंजी कावड़ आहे, जिन ते तुंहिंजो ॾमरु आहे। ऐं न भुलियलनि जी वाट, ऐं न को उन्हनि जो रस्तो असांखे ॾेखारिजांइ जेके भटकियल भुलियल आहिनि, जेके तोखे नथा मञनि, जेके तुंहिंजे ॿुधायल रस्ते खां परे थी विया आहिनि। सो आख़िर में असां चवंदा आहियूं आमीन। त इहा सॼी जो सॼी दुआ आहे, इहा असांखे हर निमाज़ जी हर रकात में पढ़णु लाज़मी हूंदी आहे। सो मुंहिंजी दिलि चाहियो त अॼु मां हिन जो तर्जुमो तव्हां सां शेयर कयां ऐं डिटेल में तव्हां पाण बि, तव्हां वटि जेको बि तर्जुमो हुजे जहिड़ी बि लैंग्वेज में, त उन मां पाण बि पढ़ी 2-3 दफ़ा पढ़ंदव, तव्हांजी दिलि खे ॻाल्हि लॻंदी ऐं तव्हांखे वधीक सम्झ में ईंदो। सो अॼु जो मां दौर हिते ख़तमु थी कयां। अल्हम्दुलिल्लाह 4 थियण वारा आहिनि ऐं कुझु मिंट अॻु में ई गैस अची वई आहे। पाणी बि सुराण खीर त कढ, मूंखां विसरी वियो आहे, त पाणी बि रखियो बॉइल करण लाइ, हेॾा दाग करण लाइ रखियो आहे। टमाटर, अदरक, थूम, गरम मसाला। मां पचायां थी पालक जो पुलाव, शामी कबाब ऐं रायतो। इहा हूंदी राति जी मानी। ऐं थोरो पटाटो बि विझी छॾींदमि पुलाव में, छो त ॿार खाईंदा आहिनि, उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे। हाणे हिते मुंहिंजो सिलसिलो हले थो कुकिंग जो। मज़ेदार मसालो तयारु आहे ऐं हिकिड़ो पटाटो विधो अथमि ॿारनि जे ख़ातिर। उन सां गॾु गॾु हिन में पालक विझंदमि ऐं यखनी। पालक जे पुलाव जी मुंहिंजी रेसिपी मौजूदु आहे मुंहिंजी वीडियो ते, चैनल ते, ऐं उहा तव्हां ॾिसी सघो था। उन में मां यखनी न विधी, हीअ मूं वटि जीअं त यखनी पई आहे चिकन जी, इहा मां हिन में विझी थी छॾियां। ठीकु आहे, सो हे हाणे थोरी देरि पचंदो। पालक बि काफ़ी देरि खां कढी रखी हुयमि, कुझु डीफ्रॉस्ट थी वई आहे ऐं अञा कुझु ॼमियल आहे, हल्की बाहि ते हिनखे थोरी देरि छॾियां थी। ऐं उनखां पोइ मां हिन जी बाहि बंदि करे छॾींदमि, छो त चांवर हिन में पवंदा तॾहिं जॾहिं टे पहिरीं जी निमाज़ खां पोइ। फ़िलहालु सवेर आहे, जीअं गैस अची वई त मां घणे भाङे कमु करे छॾियो आहे। हिनखे ॾींदासीं हाणे ढक।
टे पहिरीअ खां पोइ 6 थिया आहिनि तक़रीबन। ऐं मां हाणे हिन में चांवर विधा आहिनि। मज़ेदार पुलाउ ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे, केॾी तव्हां पचाए ॾिसो। ऐं मां नंढे हूंदे इलाही दफ़ा खाधो, पर कॾहिं मां पचायो न हो। लास्ट ईयर खां मां पचाइण वापसि शुरू कयो आहे, त ॼण हिकिड़ो विसरियल ज़ाइको मूंखे यादि अची वियो आहे। ऐं हिते कबाब रखिया अथमि तरण जे लाइ। रायतो ठाहिणु सुभाणे जी ज़िमेदारी आहे, उहा पाणी अची ठाहींदी। हीअ पाड़े मां आई आहे इफ़्तारी, सो जेसिताईं टाइम थिए तेसिताईं हिते ढके छॾियो अथमि। चांवरनि खे दम आहे, कबाब उथलाए छॾिया आहिनि। ढिकी थी आहे ॾाढी, अलाए कीअं यादि कयो आहे। सो तव्हांजो हिन ते बिलीव आहे त हिटकी थींदी आहे त कोई यादि कंदो हूंदो, तॾहिं थींदी आहे। हुनजो कोई साइंटिफिक रीज़न पंहिंजी जाइ ते, पर इहो केरु मञींदो आहे त ईअं थींदो आहे। छो त असां नंढे हूंदे खां इहो ॿुधंदा ईंदा आहियूं, कंहिं यादि कयो हूंदो तॾहिं ई ढिकी थी हूंदी। बहरहाल कम जो सिलसिलो जारी आहे। ॿार अञा न मोटिया आहिनि ऐं रोज़ खुलण में थोरी देरि आहे अञा। अलाह, हे अची विया आहिनि हाणे। हीअ ॾाढी एक्साइटेड आहे, मूंखे पंहिंजा शूज़ थी ॾेखारे। कहिड़ा शूज़ वठी आई आहे मुंहिंजी सोणी धीअ? अल्लाह, एॾो प्यारो सैंडल। वाह माशाअल्लाह। दादी मेरे को कारो सूट वरतो बाबा जी चॉइस जो। अच्छा, खुसर वरता है। खुसा भी वरता है? हेलो भाई। हाँ अभी ना पाइंदा से। हाँ, गुड गर्ल। अभी न पाइंदा से, ईद ते पाइंदा से। वेरी गुड। फ्रॉक भी लाई है? किथे है फ्रॉक? वाह वाह। मुझे लाइ छा वठी आया हो? अच्छा, मां जो तोखे चयो शुगर फ्री कुछ वठी अचे। ये छा एॾा कपड़ा? ये मुझे सूट है। वाह, ये तो ॾाढो ज़बरदस्त है। अमा ॾिसां थी आराम सां बाबा हाँ, हे त अली, हे त वाह जो आहे। हे मुंहिंजी पसंदि हाँ, ज़बरदस्त आहे। है खुद से काढ़िया। हाँ, ॾिसां आहे। थी। हिन पाण पसंदि कयो। हिन हादिया? वाह सही वाह, हे हादिया पसंदि कयो आहे फ्रॉक। ज़बरदस्त। आई मम्मी जैन ॾाढा सुठा आहिनि, ॾाढा प्यारा, माशाअल्लाह। आराम सां चल दिखा रहे आदि। हाँ, खुसा चइबो आहे, खुसा। खुसा हाँ, मैं क्या फ्रॉक ओहो, मैचिंग खुसा। है ज़बरदस्त। मेरी चॉइस है। भई हे वॻो वठी आई आहे राजिया, ऐं हे खुसा वठी आई आहे। बाबा चए कि खुशो वठे न, मां चयो हा मां इहो डिज़ाइन। हाँ सही आहे। ऐं हादिया जेको आहे फ्रॉक ऐं सैंडल वरितो आहे, राजिया सलवार कमीज़ ऐं खुसो। असां हो छा चइबो आहे, असां ईद जे फर्स्ट डे ते हैदराबाद वेंदासीं त इहो पाए वेंदासीं। अच्छा, माशाअल्लाह, ज़बरदस्त। तव्हां वारा कपिड़ा पैक करे ईंदासीं। नेक्स्ट हो जॾहिं ईंदासीं न वापसि, त 2 ॾींहंनि खां पोइ वापसि ईंदासीं न। हाँ। अच्छा, सही आहे। हादिया तव्हांखे मज़ो आयो शॉपिंग में? मूंखे त इलाही मज़ो आयो दादी। हाँ। पर तव्हांखे वरी नंढी स्टोरी ॿुधायां। हाँ, अम्मी जा सैंडल आहिनि। वाह, गाड़ी में उठी न त मूंखे पेट में सूर थियो। हाँ। वरी असां अम्मी जा कपिड़ा पिया वठण वञूं। हाँ। अम्मी जा त मां हुते वेही रहियमि। पोइ बाबा जो पाणी पीतो, मां पाणी पीतो। हाँ। थोरी देरि खां पोइ हला पई पेट जो सूर ई ठही वियो। ओ, एक्साइटमेंट में लही वियो। हलो ठीकु आहे, हाणे असां हिन व्लॉग में मोकिलायूं था। मां KFC ते फ्राइज़ खाधो। अच्छा हलो, अच्छा ॻाल्हि ॿुधो हादिया, तव्हां अलाह वाही चवंदो? हाँ न? अच्छा, सो अॼु जे हिन व्लॉग मां तव्हांखां मोकिलायां थी। नमाज़ जो बि टाइम थी वियो आहे। ऐं हाणे इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। सुभाणे ताईं अलाह वाही। अलाह वाही हादिया जे तरफ़ां बि।